सिंध ऐं जिया लतीफ़ दोस्तो सिंध जो भलोड़ शाइर ऐं सुघड़ साईं मोहम्मद साले मोहम्मद अमदाणी असांजे साम्हूं वेठो आहे। साईं खां महांगाई मुताबिक़ को शेर ॿुधंदासीं। साईं फरमायो, महांगाई अॼु मुल्क में घणी आहे, छा था चओ? साईं चओ ग़रीब जी कहिड़ी ज़िंदगी जेको 8 ई पारा आहे हज़ार में। महांगाई वधी वई आहे ॾाढी हिन संसार में, मिसकिन जी पूरी नथी थिए कंहिं बि पघार में। जेका शइ मिलंदी हुई 100 में सां हाणे नथी मिले 1000 में। ज़मीनूं बि ज़ोर छॾे वियूं, न रस रहियो आहे ज़मींदार में। शरारत ऐं शोखी सॼो ॾींहुं आहे कमदार में। सॼो ॾींहुं पियो फिरंदो ग़रीब जे लोढ़े खे अखि हूंदसि हारी जे ॿार में। ॼण मज़ूरियूं पोइ मज़ो छॾे वियूं, न ठठ रहियो आहे ठेकेदार में। ॼण सोणनि बि शर्म छॾे ॾिनो विया ॿधिजी पैसनि जे प्यार में। सुञा आशिक सॼो ॾींहुं बीठा आहिनि कतार में, पिया पटियो सटियो पूरी कनि वीचारा मिड़ई उधार में। घर आनो कोन ॾींद ॿचा लंघण वेठा आहिनि इंतज़ार में। पुलिस जो बि कमु आहे मिसकिन खे मार में, कंहिंखे दाह ॾींहुं नाहे साञा सूबेदार में। न की आसरो उमेद नाज़म नेकार में, वॾेरो बि सॼो ॾींहुं आहे इन वीचार में त ग़रीब खे फसाए हणा कंहिं न कंहिं तार में। अची पाणे लॻंदो कंहिं न कंहिं मिक़दार में, पोइ हलाए छॾींदोसां त ॾेई नालो इख़बार में। त वॾो चोर धाड़ेल हो पथारीदार में। अमदाणी मूंखे त नथी अचे ॻाल्हि का बि इतबार में। सबर कर तूं साले नाहे मज़ो गिला जी गुफ़्तार में। वाह साईं वाह, वाह साले मोहम्मद।